नसीराबाद भरसा गोठ जाड़ा वाहूचो में गोठाणन एक चोर के पकड़े वरतो ब चोर भरी विया। गोठाणन नसीराबाद पुलिस के घुराए पकड़ियल चोर हवाले कयो, जडे त पकड़ियल चोर जी सुञाणप सिकंदर गादी तौर थी। चोर गोठाणे रियाज़ अहमद वाहूचो जे घर जे मेन दरवाजे जो तालो कटे जीअं घर में दाख़िल थिया त घर धणिन जी रड़िन ते गोठाणा पहुता। गोठाणन जी मदद सां घर धणी हिकु चोर सिकंदर गादी के पकड़े पुलिस हवाले कयो आहे ऐं ॿ चोर भॼी विया। हुन राब्ते करण ते एसएचओ नसीराबाद तुफैल अहमदानी ॿुधायो त असां गोठाणन जे इतलाउ ते गोठ जाड़ा वाहूचो पहुची चोर सिकंदर गादी के खणी अची लाकअप हवाले कयो आहे ऐं भॼी वियल ॿिनि चोरनि जी गिरफ़्तारी लाइ टीम वर्क जोड़े रहिया आहियूं। जल्द उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदासीं।